टंडो मोहम्मद खान में मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िरनि इबरत न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे हिन रीति ॿुधायो। सरकार अचण खां पोइ तेल में काफ़ी कमी आई है, पर कमीअ जे बावजूद भी ट्रांसपोर्टरनि अञा ताईं पंहिंजा किराया घटि न कया आहिनि। ऐं आला इख़्तियारनि खां इहो मुतालबो कनि त तेल घटिजण जे बावजूद भी किराया घटि न कया आहिनि। महिरबानी करे उन्हनि ते लगाम आंदो वञे या उनखे काबू कयो वञे। अॼु हींअर पेट्रोल जाम वधी वियो, महांगाई वधी वई, उन करे हर शइ मतिलबु चढ़ी वई, चोट ग़रीबनि खां बिल्कुलु ई मथे चढ़ी वई। पोइ उन खां पोइ वरी हुकूमत 40 रुपया पेट्रोल लाथो, पर उन जो को बि असरु मतिलबु ग़रीब माण्हू ते कोन पियो। उहो सिर्फ़ु वॾनि माण्हुनि जे लाइ। बाक़ी 40 रुपया लथो, उन खां पोइ किराया ठुप कोन लथा, न बसनि जा, न वेननि जा, न टकनि जा। त इन करे हाणे ग़रीब माण्हू छा करे? सो हुकूमत बि इन ते कोई एक्शन नथी खणे। अगर हुकूमत खे खपे त इन ते एक्शन खणे। नाज़रीन, टंडो मोहम्मद खान ज़िले जे ट्रांसपोर्टरनि तेल में लाथ थियण जे बावजूद भी किरायनि में कमी न आंदी आहे। किरायनि में का बि लाथ न अची सघी आहे, जंहिं बाबति मुख़्तलिफ़ जॻह ना ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि जो चवणु हो त किरायनि में का बि ट्रांसपोर्टरनि लाथ न आंदी आहे, जंहिं करे असां सख़्तु परेशान आहियूं। उन्हनि जो चवणु त असां आरटी सेक्रेटरी ऐं ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो था कयूं त तेल में अघु लथो आहे, उन जे बावजूद भी किराया ट्रांसपोर्ट वधीक वठनि पिया। इन्हनि ते कंट्रोल करे असां सां इंसाफ़ कयो वञे त जीअं किरायनि में कमी अची सघे ऐं असांजो सफ़र आसान थी सघे। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरा न्यूज़, टंडो मोहम्मद खान।